नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे भरिया सिटी में ख़बर ॾींदा हलूं त सुप्रीम काउंसिल सूबे सिंध जे नायब सदर राना मज़हर इक़बाल भरिया सिटी प्रेस क्लब पहुची मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त नवकोट में राजपूत बिरादरी जे 2 न्याणियुनि खे अगवा करण बाद 2 ॾींहंनि ताईं लॼा लुट कई वई आहे। इन मौक़े ते शदीद लफ़्ज़नि में मज़म्मत कजे थी। टिगड़ी बिरादरी जे नाम निहाद वॾेरनि राजपूत बिरादरी समेत इंसानियत जी तज़लील कई आहे, जेका कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। इन चयो त नवकोट जा वॾेरा ऐं टिगड़ी बिरादरी पंहिंजो क़िबलो दुरुस्त करे। ही किथां जो इंसाफ़ है जो राजपूत बिरादरी जे 2 न्याणियुनि सां एॾो वॾो ज़ुल्म कयो वियो आहे। राजपूत बिरादरी पुरअमन बिरादरी असांजी सबर खे कमज़ोर न सम्झियो वञे। हिन आला इख्तियारनि समेत वज़ीर आला सिंध, IG सिंध ऐं ॿियनि वसवारनि इदारनि खां मुतालबो कयो त राजपूत बिरादरी जे 2 न्याणियुनि सां थियल लॼा लुट जो नोटिस वठी जवाबदारनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में सॼी सिंध सरापा एहतजाज बणियल हूंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।